सभु साहित्यकार उते आया हूंदा असां हिनकीअ मथां आई जेकी हाल हूंदो जेकर तव्हांखे ध्यानु आहे त उते सतीश रोड़ा वोड़ा कोई साहित्यकार कोन्हे जेको हिते न थी वेंदो सम्मेलन में मां बि आयो सभु सम्मेलन। अच्छा दादा हाणे इहा ॻाल्हि ॿुधायो त तव्हां 1966 खां वठी जॾहिं जॉइन कयो शुरूआत कई तॾहिं तव्हां मास्तर हुआ कि न सिधो ई प्रिंसिपल तव्हां करे छॾियऊं? मां पहिरियां जेको आहे प्रौढ़ शिक्षाऊं हलाईंदासीं ऐं मोहम्मद रोज़गार सां समाज कल्याण बोर्ड जेको आहे सो असांखे मदद कंदो ऐं प्रौढ़ शिक्षा छा मतिलबु छोकिरियूं वॾियूं वॾियूं जेके हूंदियूं न उनखे एफिडेविट भरे पाढ़े में विया पोइ असां रेगुलर स्कूल्स जेके खोलिया 1970 खां खोलिया। अच्छा त घणा खोलिया हुआ? पहिरियां मिडिल स्कूल खोलियोसीं। अच्छा पोइ हाई स्कूल एटी शाणी इन्हनि सभिनी असांजी मदद कई एटी शाणी पोइ असां केटी शाणी उनजो भाउ उन नाले खोलियोसीं पोइ दीनदयाल कॉलेज खोलियोसीं पोइ मां गांधीनगर लक्ष्मी देवी उते वियुसि वरी साईं जन मूंखे हिते मोकिलियो मुकीज़ा जेको नओं स्कूल अथव उहो असांजी मुंहिंजी ज़िंदगी अठो स्कूल आहे तव्हां ॾिसंदा ॼण छा लॻी पई आहे मतिलबु 5 स्टार होटल आहे तव्हां ॾिठो रस्ते ते ईंदे असां न हींअर मां तव्हांखे ॾेखारियां असीं ॾिसी आयासीं बिल्डिंग ॿाहिरां अंदरां अंदरां हलूं था न ॾेखारिजो हली तव्हां हली ॾेखारिजो। पर दादा हिकु ॻाल्हि ॿुधो तव्हां हिते घणा साल इहो खोलण जो कमु करण खां पोइ हिते साधू वासवाणी स्कूल में पंहिंजे सिर तव्हां प्रिंसिपल थिया ऐं अॻिते वधायव सभिनी ॿारनि खे? घणा ॿार आहिनि हाणे हिते? हींअर 2000 ॿार आहिनि। अच्छा मूंखे 32 साल हाणे साईं जन स्कूल जो पर मां एक्टिव हिते 2000 खां पोइ थियो आहियां ऐं हिते हिन स्कूल मां हीअ पुराणी झुगड़ी हूंदी 400 ॿार कोन हुआ पोइ सभु स्टंदे संदे अॼु हिन 20 साले में हिन संत नगर जा ॿार 15 मिनट में आया था जंहिंमां 10 ॿार साधू वासवाणी आया वाह वाह ऐं सभु ग़रीब ॿार अथव। हींअर नीलम थदाणी आई आहे जेके 1 लख जो चेक ॾिनो आहे भाऊ ऐं हुनजो पीउ वीचारो कपिड़े जी दुकान ते बीठल आहे। वाह वाह त हुननि इतिहास रचियो आहे असांजे छोकिरे जेकर तव्हां मूंखां पुछंदो त शिक्षा में छा कयो आहे त जवाबु इहो ई हूंदो त मां आसमान खे छेद करे वञा थो। वाह 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 ऐं मां चाणक्य आहियां संत नगर शिक्षा क्षेत्र जो मूंखे केरु हटाए नथो सघे पुठियां न्याज़ आहे दूर दूर ताईं ॿियो कोन हूंदो आहे त मूंसां ॻाल्हाए ॻाल्हाए न सघंदो मूंसां मुंहिंजी ज़िंदगी 75 साल हेॾी 10 साल गांधीनगर 32 साल उते 32 मुंहिंजो जीवन ई वियो आहे ऐं मां ख़ुशी आहे सही त मां पंहिंजो सुठो कर्म करे वेंदुसि। अच्छा दादा हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका न्यू एजुकेशन पॉलिसी आई आहे उन में इहो चवनि था त ॿारनि खे पंहिंजी मातृभाषा सेखारियो त असां इहा ॻाल्हि जॾहिं आयल सर सां साधवाणी सां कईसीं ऐं उन्हनि जे स्कूल में हाणे ऑगस्ट में मां आई हुअसि तॾहिं ॻाल्हि ॿोल थी हुई उन्हनि जे सभिनी स्कूलनि में हाणे सिंधीअ में पढ़णु शुरू कयो अथनि। नर्सरी KG1 KG2 में हू पाढ़ीनि था ओरल ठीकु आहे ऐं पहिरें दर्जे खां सिंधीअ में लिखणु पढ़णु। हाणे मां तव्हांजे स्कूल में आई हुअसि टियों ॾींहं असां जेका कईसीं मीटिंग टीचरुनि सां 50 खां मथे टीचरूं तव्हांजे स्कूल जूं हुयूं ऐं उन्हनि बि ॾाढो ध्यान सां मोटिवेशनल ॻाल्हियूं ॿुधियूं डॉक्टर साहब जेठे साहब जूं। त सुवालु इहो आहे त तव्हांजे स्कूल में अञा ताईं सिंधी खे पढ़ण जो ज़ोर शोर सां कमु शुरू न थी सघियो आहे उनजो जेको बि रीज़न हुजे पर तव्हां मूंखे ॿुधायो त हाणे इहा तव्हीं सिंधी पढ़ण जो कमु कॾहिं खां शुरू था कयो? हिकु त मूंखे इन बारे में मां छा ॿुधायां हिते ग़रीब ॿार ज़रूरु आहिनि पर नान सिंधी घणा थी विया आहिनि सिंधी घटि ॿार आहिनि। मां तव्हांखे विश्वास थो ॾियां जेकॾहिं रेगुलर थियो त नॉन फॉर्मल एजुकेशन जेको आहे मां ज़रूरु शुरू कंदुसि हिकु त एक्स्ट्रा पीरियड टीचर्स खे मां ॾींदुसि जीअं भई सिंधी विषय पढ़ीनि उहा रेगुलर न बि थिए हूअं मां ज़रूरु कंदुसि त इहो जेके नॉन फॉर्मल एजुकेशन थियनि जीअं ॿार पढ़नि ऐं ॿारनि जो इंट्रस्ट आहे ॿार पढ़णु चाहिनि था। असीं चाहियूं था जेको प्रपोजल असीं ॾियूं था हिन साल तव्हीं न कीअं बि करे हफ़्ते में 2 पीरियड्स 2 लेक्चर्स नर्सरी KG2 इन्हनि खे ॾियो इहे पढ़नि ऐं उन्हनि में छा ॾियणो आहे उन्हनि खे लिखण जी का ज़रूरत कान्हे फ़क़ति ॿोली ऐं उनजे लाइ उन्हनि खे असांजा बैत उनजा वीडियोज़ उन जूं नर्सरी राइम्स ऐं असांजूं जेके स्टोरीज़ आहिनि एनिमेटेड आखाणियूं आहिनि उहे सभु ॾिसनि ऐं सिखनि जीअं असांजी ॿोली सदाईं हयात हुजे छाकाणि जो नंढपण में उचार उन्हनि जा क्लियर थींदा सही नमूने में ॻाल्हाईंदा
त अॻिते हली का मुश्किल कान थींदी, न त पोइ सिंधी ॿोली त सफ़ा ॿिती थी वेंदा, सभु माण्हू ॿिता थी वेंदा न, आहे न। त इन ख़्याल खां तव्हां अॼु इहो कुर्ब करियो। ऐं दीपा मैडम तव्हीं त दादा जा साॼो ॾाओ ॿई हथ आहियो। अरे फोटो पिया था कढोसीं, असांजो रिकॉर्डिंग पिया था कयोसीं। रिकॉर्डिंग दादा ज़मानो फोटू जो लॾे वियो। त इहो ई रिक्वेस्ट आहे दीपा मैडम, तव्हीं बि हिते थोरो वेझो कुर्सी खणी अची वियो, दादा सां गॾु वियो, छाकाणि जो हिन अच्छा हीअ चाहियां हिकु ॿिए खे मां चवंदसि इहो थी वेंदो तव्हांजो कमरे में। असां टीचर का बि आहे छा पाण? हींअर भाऊ सभु विया हा ही किथां ॼाण टीचर्स हिकु बचा ही असांजे नवनीत स्कूल जूं आहिनि। मिठी गोबिंद स्कूल जी, मिठी गोबिंद ऐं ये नवनीत स्कूल जी। अच्छा अच्छा ऐं तव्हां नवनीत शाबाश भई पढ़नि थियूं। दादा हाणे ॻाल्हि ईअं थी न, हुनमें सिंध बाबू ॾाढो इंट्रस्ट आहे, अॻ में बि विषय रहंदो। ऐं जेकॾहिं नारी लक्ष्वाणी छोकिरियूं कयूं त तूं सिंधीअ ई करे ई खॼूं कोन। बिल्कुलु बिल्कुलु। मां हींअर ॿुधी थी न त मूं वटि पढ़ी वई आहे, सभु कुझु थी वई। अच्छा त दादा हाणे टई पढ़ी वई। दीपा मैडम ऐं हिन आवाज़ु अहिड़ो हूंदो, छा ॻाईंदियूं ॿुधी नर्सरी हींअर बि जो आहे न KG2 इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे दादा? हा जीअं तव्हां चयो की नर्सरीअ में इहो ॾाढो ज़रूरु हुअणु खपे ॿारनि जो। ऐं जीअं भाउजन तव्हांखे विश्वास ॾियारियो आहे, ऐं भाउजन जीअं आज्ञा कंदा असां हुनखे पूरो सपोर्ट कंदासीं। ऐं असां तव्हांखे विश्वास सां ॾियारियो, इहो असां ज़रूरु कमु आज्ञा न माने करणो आहे। न ॾियारी विश्वास सां ॾियां ज़रूरु कंदासीं। ॾाढो सुठो। असां ही सॼो वीडियो जेको आहे सो सुभाणे ई न त परीहं असीं सोशल मीडिया ते तव्हां सां बि शेयर कंदासीं, त तव्हांखे बि यादि रहंदो त ही ताईं हिन महीने खां, अॼु डिसेंबर जी 5 तारीख़ आहे, त तव्हीं सुभाणे खां परीहं खां वेही करे पंहिंजो 2 पीरियड ॾियणा अथव हफ़्ते में, वधीक न। दीदी मां इहो बि चवां की असां 20 तारीख़ खां कंदासीं, छो त असांजे 7 तारीख़ खां एग्ज़ाम शुरू आहिनि। 19 तारीख़ ताईं असांजा एग्ज़ाम हलंदा। असां 20 तारीख़ खां तव्हांखे इहो सिंधी क्लास रेगुलर हलाईंदासीं। ओके। कोर्ट केस थी वेंदी। हा बस जॾहिं मां 20 तारीख़ चयमि न, मां सुभाणे मूंखे परीहं खां पेपर आहिनि, एग्ज़ाम शुरू आहिनि परीहं खां। अच्छा ठीकु आहे दादा, जिते हेतिरा साल उते ही 8-10 ॾींहं कोन मारींदा, ठीकु आहे। ॿियो बि दुजा आई आहे न, ही 3 शयूं आहिनि त ख़ासि करे मां हिनखे चंद रचना खे या तव्हांखे, तव्हां ईंदियूं कयो हिते, मिलंदियूं कयो, छा आहे न त हीअ बि सुस्तु अथव कोन कंदियूं। ऐं रेनूअ खे बि चयो उहा बि इंट्रस्ट वठे, मां तव्हांखे विश्वास थो ॾियारियां सभु थी वेंदो, पर पुश मैंने में हिकु राउंड लॻाइणो भई तव्हां बाक़ी असां हिकु टेस्ट वठो। हा घर सुम्ही पई चङो इहो सभु कुझु कंदासीं। हिक में बि छा थिए न, ग्रुप जॾहिं ठहंदो आहे न उहो ॾाढो कमु कंदो आहे। हिते हिकु दफ़ो अची अच्छा इन खां पोइ नेक्स्ट सभा में हलियूं न, उनखे बि जोड़ियो न। इन ॻाल्हि जी दरख़्वास्त असांजे स्कूल में ॾिजो भई महीने ही अची करे भई हिते मिली वञनि। हा दादा हाणे कम जी ॻाल्हि ते अचूं, कम जी ॻाल्हि ते अचूं त तव्हीं इहो पंहिंजो स्कूल शुरू कयो था। दादा हिकु मिंट, ॿ पीरियड घटि में घटि ताईं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदा, ठीकु आहे। त इहो चऊं असीं जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजो मक़सदु इहो ई आहे न। जय झूलेलाल। त असांजो मक़सदु आहे, हाणे ॾिसो असीं ॿई हिते वेठा आहियूं, डॉक्टर साहिबु ऐं मां आशा चांद ॿई हिते आया आहियूं संत नगरीअ में। ऐं तव्हांखे इहो हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त इहो अर्ज़ु ज़रूरु उनाइजो। जेको आहे मार्गदर्शन ॾियो था, केरु त कंहिं ॻाल्हि खे खणण वारो हुजे, चोरण वारो हुजे, उत्साह भरण वारो हुजे, उहो सभु तव्हां भरे रहिया आहियो। तव्हांखे लख लख तव्हां खीरूं लणियूं, धन्यवाद धन्यवाद। केरु त हुजे न भाई जेको चवण वारो। ॾाढो सुठो दादा। वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे त दादा जिन सालनि खां, जॾहिं मां अञा नंढो हुउसि, स्कूल में पढ़ंदो हुउसि, तॾहिं खां अॼु असांजी सिंधियत सां जुड़ियल आहिनि। सिंधी सम्मेलन, सिंधी सेमिनार, सिंधी कवि सम्मेलन, सिंधी नाटक, जेके बि भारत मां हिते अची करे भोपाल में थिया आहिनि, उन्हनि सभिनी में दादा जिन सरगर्म रहिया आहिनि। ऐं हा ड्रामा केॾा कंदासीं पुछी सिंधीअ में। असांजा जेके बि वॾा लेखक आहिनि, जिन असांखे सभिनी सिंधीअ खे हिमथाइण जी जेको आहे सो कोशिशि कई, न सिर्फ़ु कोशिशि कई
असांखे जेको आहे सो वधायो ऐं सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में 10 जेको आहे सो असांजे हिन में 10 तारीख़ ते जेको 1967 में अप्रैल हा अप्रैल जे करायूं त उन्हनि में बि दादा जिन जो असांखे काफ़ी सहकार मिलियो हो, छाकाणि जो उहा हिकिड़ी हलचल हुई सिंधियत जी। ऐं तंहिंखां पोइ दादा जिन ने सॼी ज़िंदगी जीअं ॿुधायूं पाण त सिंधी तइलीम सां जुड़ियल आहिनि। त हाणे जेको असांखे विश्वास ॾियारियो अथऊं त साधू वासवाणी ऐं साधू वासवाणी जिन त मुंड खां वठी सिंधी ॿोलीअ जे लाइ बिल्कुलु चवंदा आहिनि ऐं जिते बि चवंदा आहिनि त भई सिंधी खे वधायो ऐं उन्हनि सिंधी स्कूल बि जे बर्पा कया आहियूं त सब्जेक्ट तौर, पर साधू वासवाणी मिशन जे तरफ़ां सॼे हिंदुस्तान में सिंधी टीचर्स ट्रेनिंग क्लासिस हलंदा हुआ, उन्हनि में ॻाल्हायूं, पाण जो बंदोबस्तु कयूं। पूना में घुराए करे जॾहिं दादा हुआ उते सॼे हिंदुस्तान मां टीचर्स खे घुराए करे उते लाहे करे परसे गिदवाणी जे महरब ते ऐं उन्हनि जे वक़्तु उन्हनि खे सिंधी जेको आहे जेको आहे सो टीचिंग ॾींदा हुआ, हाउ टू लर्न द सिंधी, हाउ टू टीच द सिंधी। तव्हां सिंधी कीअं पाढ़ियो त इहे जेको दादा शाम वारियूं जेके असांखे ॻाल्हियूं आहिनि दादा जिन जूं आहिनि। ऐं नूरी ग्रंथ त पाण ख़ुदि नूरिया निमा उहो त सिंधीअ में आहे ऐं हा असांजे साधू जिन वासवाणी जिन जा जशन वासवाणी जिन जूं असां ते आसीसूं आहिनि, महिर आहिनि, सिंधी समाज ते महिर आहे। ऐं अॼु जेको असांखे विश्वास ॾियारियो अथऊं उन लाइ असां हिननि जा शुक्रगुज़ार आहियूं दादा। असां उत्साह पैदा कयो अथव ऐं निंड मां उथारियो अथव। जेकी जाॻाण आहे जाॻाण सुजा करणु इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। जज़्बो मुंड खां वठी रहियो आहे। हाणे तव्हां जेकॾहिं चओ था त दादा हींअर तेल वासवाणी जो जलूस हो, असां नूरी ग्रंथ कंदा आहियूं, पाठ रखंदा आहियूं, मीटलेस डे मल्हाईंदा आहियूं। 1000 ॿारनि जो मां जलूस कढियो आहे, दुनिया ॾिसंदी रही, बैंड सां बाजनि सां। मां पखी ठाहिया बाक़ाइदे, पंहिंजे दया कयो बैनर्स अहिड़ा खणी वेंदा आहियूं। ॾाढो सुठो जंहिंमें न असां इहो कि दादा तीर वासवाणी जेके आहिनि जनम जे उपलक्ष्य में मीट न खाओ, शाकाहारी न, ऐं मूक प्राणी ते दया कयो। ऐं ॿियो केरु कढी न सघंदो जलूस अहिड़ो जेको असां कढूं। ऐं इन में इहे सभु जुड़ंदा आहिनि, ख़ासि करे डॉक्टर राजकुमारी जेका अथव, मां हुनखे प्रणाम थो कयां। भई अहिड़ी शेवाऊं ॾींदी आहे वीचारी, हुन हीरे भाऊ जी भेण अथव ऐं ॾाढो हुन संस्था सां जुड़ियल आहे। हुनजो भाउ नरेश बि जुड़ियल आहे, पर हीअ माई उन सां कॾहिं मिलजो किथे मिलंदासीं आशीर्वादूं खपनि, तव्हांजूं आशीर्वादूं। जय झूलेलाल।